खैरपुर में अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज़ अहमद सोहू जे रिपोर्ट मुताबिक खैरपुर पीपल्स पार्टी सिटी के सीनियर नायब वाइस चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मुनीर हुसैन मंगी और काउंसलर दादन फुलपोटो लुकमान जी मुख़्तलिफ़ इलाक़नि में हलंदड़ तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। लुकमान जे महलनि अंदर हलंदड़ प्यूअर ऐं नालियुनि जे कम जो जाइज़ो वठण बैदि उते मौजूद मोहल्ले जे माण्हुनि सां मुलाक़ात कई ऐं हलंदड़ तरक़ियाती कमनि जे मुतलिक़ मालूमात वरिती, जंहिं मोहल्ले जे माण्हुनि MNA डॉक्टर नफ़ीसा शाह जिलानी ऐं वाइस चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मुनीर हुसैन मंगी जा थोरा मञिया। उन मौक़े ते वाइस चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मुनीर हुसैन चयो त अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जिलानी ऐं MNA डॉक्टर नफ़ीसा शाह जिलानी जे हुक्मनि ते शहर अंदर तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो आहे। असांजी कोशिश आहे त शहर अंदर फौरी तौर ते तरक़ियाती कमनि खे मुकमल करियूं, छो जो मथां कुझु ॾींहं अंदर मोहरमल हराम अची रहियो आहे। असां सफ़ाईअ जे निज़ाम खे बि बहितर करे रहिया आहियूं। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जा कारकुन ऐं समाजी माण्हू गॾु हुआ।